सखर में सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते हिकु सिंध हिकु सकाफ़त सिंधी सकाफ़त ॾींहं जे सरगर्मियुनि जी शुरूआति थी वई। सिंध टीवी न्यूज़ सखर ब्यूरो कंदरा जे दरियाशाह हाल में शहर जे तालीमी इदारनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में तक़रीरी मुक़ाबलो करायो, जंहिंमें रीड स्कूलिंग सिस्टम, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बिलावल कांदड़ो, किड्स यूनिवर्सिटी स्कूल, गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल, अमीर मक्की मोहम्मद शाह स्कूल, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल, आइडियल पब्लिक स्कूल, सुपर पब्लिक स्कूल ऐं गर्ल्स हाई स्कूल कंदरा जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि हिकु सिंध हिकु सकाफ़त जे उनवान ते तक़रीरूं कयूं। यकीन सिंध जे बि केतिरनि दिलनि जो खून वही चुको आहे, जंहिंजी खुशबू अॼु में असांखे सरज़मीन सिंध मां अचे थी। वठी हर हर जनम मरबो, मिठा मेहरान में मिलबो। वठी हर हर जनम मरबो, मिठा मेहरान में मिलबो। ख़त्म हूंदा हिची वेंदी, चिटीअ चांडाण में मिलबो। थिया जे क़ौम तां कुर्बा, उन्हनि जा हिल लखे सां, शहीदनि जे रिती रत सां, रती राताण में मिलबो, मिठा मेहरान में मिलबो। ऐं उन शहीदनि जे नतीजे में ई हिन सिंध जी सकाफ़त ताईं बाक़ी आहे। पर अफ़सोस जॾहिं मुंहिंजी नज़र हिन सिंध जी हालातुनि ते पवंदी आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे हिन सिंध जी सकाफ़त उजागर थियण बंदिरां लिकंदी पई वञे ऐं हिन सिंध जी बहारूं ॼण गुमी थी वियूं आहिनि। उसड़की उन में धरती सॼे सिंधू पई सरती, दड़े की सिंध पंहिंजो शो, अञा सिंधी निडड़ को शो, अञा ताईं हिन भुंहिंजी बहारुनि मुंदको मोटी, चिहाड़ियल चंड आ भुंहिंजो, ख़ुशियूं कसियल सितारो को, अञा हित ॾात ॾोहारी, दुखनि में ॾे हजो हारी, अवागी वाट वागी या किला जी चिणग जागी या। हिकु सिंध हिकु सकाफ़त वाह जो मौज़ू आहे जनाब सदर। अॼु हिन मौज़ूअ ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। जनाब सदर, वाकई असांजी सिंध में हिकु सिंध आहे ऐं उनजी सकाफ़त में हिकु आहे। अजरक टोपी पटको सिंध जी सकाफ़त आहे, जेका अॼु हिन प्रोग्राम में ज़ाहिर आहे, जेका अॼु हिन प्रोग्राम में अवां ॾिसी रहिया आहियो। जनाब सदर, असां हिन हिकु सकाफ़त खे ज़िंदा रखियो आहे। इन सकाफ़त सां समूरी सिंध बहकी रही आहे, इन सकाफ़त सां समूरी सिंध चमकी रही आहे, इन सकाफ़त सां समूरी सिंध खे सिंगारे वेंदासीं, दुश्मननि लाइ बारे वेंदासीं, भले केॾा बि ज़ुल्म थियनि त बि सिंध खे सिंगारे वेंदासीं। सिंध जी सकाफ़त अमन ऐं अहिंसाई, सच ऐं सादगी, मेठ ऐं मोहबत, उतमो ॼाण अजरक, अजरक त चिटियल गुल, मोहिन हर माण्हूअ जी दिलि। सिंध एतिरी त क़दीम आहे जेतिरो इंसान ख़ुदि। मौक़े के लिखनि था त सिंध ऐं हिंद ॿई हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट साम जी औलाद आहिनि। तारीख़ गवाह आहे त तहज़ीबनि जे आगाज़ में सिंध सरे फ़र्ज़त आहे। सिंधी न कंहिंजे अॻियां झुकिया आहिनि, न कंहिंजे अॻियां झुकंदा। सिंध लाइ दुनिया वारनि खे ॿुधाए छॾियूं त असांजी सिंध हिकु आहे। जनाब सदर, सिंध अमर जे करे असीं ज़िंदा आहियूं। सिंध असांखे जीआरियो आहे, सिंध असांखे बणायो आहे, सिंध दुश्मननि खे झुकायो आहे। सिंध ऐं सकाफ़त ही कहिड़ो उनवान आहे जंहिं जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे। जनाब सदर, सिंध धरती ही कहिड़ी धरती आहे जेकी गुलनि जी सुहास सां महकंदड़ ऐं सकाफ़त जे रंग सां रंगियल आहे। सिंध सकाफ़त जी तारीख़ 5000 साल पुराणी आहे, जंहिंजो अंदाज़ो मोहनजोदड़ो आसारनि ऐं तामिल शयुनि मां आसानी सां लॻाए सघंदो। जनाब सदर, असांजी पहिरीं सिंध अमले माक जी खाण ऐं 16 गुलनि जो चमन आहे जो किथे बि मौजूदु न आहे। असांजी सिंध धरती अमन ऐं भाईचारी धरती आहे। धरती हमेशा अमन ऐं एकता जो दर्जनो आहे। धरती कंहिं बि क़ौम ते काह न कई आहे, पर जे क़ौम हिन अमन पसंद क़ौम ते काह कई आहे त धरती पंहिंजी मोहबत जे प्यार सां उन क़ौम खे बि पंहिंजो बणाए छॾियो आहे। जनाब सदर, असांजी समूरी सिंध जी समूरी सरज़मीन वॾे नसीब वारी रही आहे, जंहिंमें वॾनि शाइरनि, आलिमनि, अदीबनि ऐं स्कॉलर जनम वरितो आहे, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ बिटे रहमतुल्लाह अलैह, सच्चल सरमस्त रहमतुल्लाह अलैह, मिर्ज़ा खलील बेज, अता मोहम्मद हामिद ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच शामिल आहिनि। ॿी तरफ़ सिंध सकाफ़त यानी तहज़ीब, ही तहज़ीब दुनिया जे क़दीम तरीन तहज़ीब मां ही आहे। हिकु आहे मुंहिंजनि वासन मां ही हक़ीक़त ज़ाहिर थी चुकी आहे त समूरी बर सगीर खे सभिनी खां पहिरियां तुंदनि जो आफ़ताब इते उभरो, असां किरणा इतनि खां पिला कंदा विया। घाणे लठ लुॾी वञे फिरिया कीन ज़मीर, हिन सिंधड़ी जा वीर केॾा पुख्ता कोल जा। जनाब सदर, प्यारा साथियो, अस्सलाम वालेकुम। हीअ असांजी धरती सिंध जी धरती जंहिंमें कुदरत जे अनमोल खज़ाना जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। हिन सिंध धरतीअ में कोयलनि जा पहाड़ मौजूदु आहिनि। हिन धरतीअ में तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। हीअ सिंध अमर तारीख़ जे हर दौर में ज़ालमनि साथ आबाद धरती रही आहे। देश ऐं उनजी सकाफ़त दुनिया जी वाहिद सकाफ़त आहे। उन जहिड़ी बहितरीन सकाफ़त तव्हांखे किथे बि नज़र न ईंदी। सिंध मुंहिंजी अमा सुह तुंहिंजे मथां, सिंध मुंहिंजी अमा सुह तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां
हिक कलम हिकड़ो मां कियां पूरो पवां छा लिखी छा लिखां तूं कदमनि तां कुर्बान वञा ए सिंध अमा तूं पेर पुठीअ तां घोर वञा ओ सिंध अमा सिंध जी दुनिया जे नक्शे ते उहा धरती आहे जंहिंखे जन्नत जी धरतीअ मां शुमार कयो वियो आहे। सिंध जी मिटीअ मां उहा सुगंध अचे थी जंहिं जॻह दुनिया जा अतर या खुशबू कुझु बि न आहिनि। बुखारी आसा वाली सिंध जो जनाब सदर सिंध जी तारीख़ एतिरी त क़दीम आहे जेतिरी न दुनिया खां सिंध ज़ोर ज़ल खां क़ाइम आहे। इंशाअल्लाह क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रहंदी। जनाब सदर सिंध हज़ारे साल खां वठी हिकु आहे ऐं सिंध रहंदी जेतिरी पुराणी आहे क़दीम आहे ओतिरी उन जी सक़ाफ़त बि पुराणी आहे। जनाब सदर अजरक मर्ज़ जो कपिड़ो न आहे पर इहो असांजी सुञाणप बि आहे, इहो असांजी निशानी आहे, इहो असांजी सक़ाफ़त आहे। जनाब सदर जॾहिं माण्हू पंहिंजनि पुलनि ते अजरक ओॾे हलंदो आहे ऐं टिलंदो आहे त उहो केॾो न ख़ूबसूरत ऐं सुहिणो लॻंदो आहे। जॾहिं सिंधी माण्हू अजरक सां गॾु सिंधी टोपी पाए थो भले उहो दुनिया जे कहिड़े बि कुंड मां छो न अचे, भले उहो दुनिया जे कहिड़े बि हिसे मां छो न अचे, पर उतां जा माण्हू हुनखे ईअं चवंदा त हीउ सिंध जो सिंधी माण्हू आहे। जनाब सदर टोपी अजरक पटको सिंध जी सुञाणप आहे, सिंध जा सदियुनि खां वठी सिंध जी सुञाणप आहे। सिंध ऐं सिंध जी सक़ाफ़त हिकु आहे, सिंध ऐं सिंध जी सक़ाफ़त खे केरु बि ख़तमु नथो करे सघे। जनाब सदर सूअं सिंध जी हज़ारनि में निराली आहे, मिटीअ खे पाणी नरम कंदो आहे, बाहि लोह खे नरम कंदी आहे ऐं इंसान खे इश्क नरम कंदो आहे। असांजो इश्क सिंध धरतीअ सां आहे जेका कल्ह बि बाबुल इस्लाम हुई, अॼु बि बाबुल इस्लाम आहे, क़यामत जे ॾिहाड़े ताईं बाबुल इस्लाम रहंदी। अचो त पाण में पुरज़म थियूं, अचो त पाण में पुरज़म थियूं, जहालत जो ख़ात्मो कयूं, बुख ऐं बदहालीअ खे भॼायूं ऐं सिंध ते कंहिं बेज़बाने वार कयो तंहिंजी ज़बान काकड़े मां छिके कढंदासीं। सिंध जे बिटाई जहिड़ा घोट ॾिना, सिंध जे होश जहिड़ा जवान बहादुर ॾिना, सिंध जे सचल जहिड़ा मस्त ॾिना, सिंध जे लोग जहिड़ा फ़कीर ॾिना, सिंध दौदे सूमरे जहिड़ा जवान ॾिना। जनाब सदर सिंध जे जीएम से जुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जहिड़ा लीडर ॾिना। ये धरती मुंहिंजी शाहिद आहे, मूं कॾहिं की बायो न आहे। कंध कपाइण ॼाणा थी, कंध कपाइण ॼाणा थी, जबर अॻियां सिर झुकायो न आहे। नेज़े जी नोक अॻियां लिखी तारीख़ थम, मूं रस्तनि खे कॾहिं हटायो न आहे। सिंध जी सक़ाफ़त में हर का शइ निराली आहे, कोई छो न खणी उन जो तारीख़ 1000 साल पुराणो हुजे या मौजूदा साइंसी दौर सां हुजे। असां केॾा न सुधियल सुखिया सिताबा ऐं अमन पसंद हुआसीं ऐं अॼु बि आहियूं। हिन बलारी सिंध जंहिंमें शाह लतीफ़ जी सजल सामी जहिड़नि अज़ीम मुफ़क्किरनि हमेशह खां प्यार अमन शांती जो दर्स ॾिनो आहे। सिंधी सक़ाफ़त में ॿिए नंबर ते टोपी। असांजे घर को बि महिमान ईंदो आहे त असीं उनखे तोहफ़े में टोपी ॾींदा आहियूं ऐं सिंध जी महिमान नवाज़ी एॾी त मशहूरु आहे जो कोई बि महिमान ईंदो आहे उहो मुल्की हुजे या गैर मुल्की, उहो ईंदो ऐं असीं उनखे तोहफ़ा ॾींदा आहियूं, कॾहिं बि उहो तारीफ़ कंदे न थकंदो आहे। सिंध जी सक़ाफ़त सिंधी आहे, सिंध जी क़ौमी ॿोली सिंधी आहे। सिंध जो सभ खां वॾो शहर कराची आहे जेको न फ़क़ति सिंध जी गादीअ जो शहर आहे पर पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर पिण आहे। असीं जब दुनिया जी ॿियनि क़ौम जी भेट के जाइज़ो वठूं था त मालूम थी थो सिंध जी सक़ाफ़त दुनिया जी क़दीम सक़ाफ़त मां हिकु आहे ऐं ॿियनि क़ौम जी भेट में तमामु घणी मुहज़िब ऐं सुधरियल आहे। हिन धरती ख़ातिर जीअंदासीं, हिन धरती ख़ातिर जीअंदासीं, हिन धरती ख़ातिर मरंदासीं। शुकुरात जी जे ज़ाहिर मिलियो खिलंदे खिलंदे पेंदासीं। जन्मा जजनि जे फ़ैसिले मूजिबि नजफ़ अली बुर्ड़ो पहिरीं, काइनात कांधड़ो ॿी ऐं राशिद गुल कांधड़ो टीं पोज़ीशन हासिल कई। अब्दुल हनान ऐं हाजरा बतूल खे ख़ासि इनाम ॾिना विया। पोज़ीशन हासिल कंदड़ ॿारनि पंहिंजे जज़्बनि जो इज़हार हिन रीति कयो। सक़ाफ़त ॾाढे जोश सां मल्हाईंदासीं, इंशाअल्लाह ईंदो त पंहिंजे साथियुनि खे वठी ईंदासीं, गॾे करे मल्हाईंदासीं, पंहिंजे सिंधी सां गॾु माण्हुनि सां गॾु मल्हाईंदासीं। असां सिंध टिकाणनि जा दौराइता त उन्हनि ई प्रोग्राम कयो। असांजे वालिदैन जी उस्तादनि जी दुआ आहे त असां हेॾी मंज़िल ते पहुचूं। हिन मंज़िल ताईं पहुता आहियूं। असांजा वालिदैन ऐं उस्तादनि जूं बि दुआऊं साथ आहिनि जो असां पोज़ीशन खई आहे, ॾाढी ख़ुशी पिया महसूसु कयूं। मुंहिंजे उस्तादनि जी महिरबानी आहे जंहिं मूंखे हिमतायो एनकरेज कयो। तक़रीरी मुक़ाबले जे महिमाननि समाजी अॻवान शाइस्ता खोसो,
ज़ियाउर रहमान बुर्ड़ो, मुखी लधोमल, भुट्टोमल कन्हैया जो चवण हो त तमामु बहितरीन इवेंट रहियो ऐं जेके ॿारनि में टैलेंट हुयो उहो ज़ाहिर थियो, छो जो अक्सर शहरनि में अहिड़ा इवेंट थींदा आहिनि मगर ॻोठनि में न थींदा आहिनि, मगर हिते कंदरा यूसी में अची करे मूंखे ख़बर पई आहे त ॿारनि में एतिरो टैलेंट आहे मगर उन्हनि खे कोई प्लेटफॉर्म न मिलंदो आहे त उहो पंहिंजो टैलेंट किथे शो कनि, मगर सिंध टीवी जेको वाहिद चैनल आहे जेको ॿारनि जो टैलेंट बि हमेशह ज़ाहिर कयो। सिंध उभराइण जे लाइ जेको सोचे थो उहो तमामु जेको आहे पोइते वेंदो ऐं सिंधी गैरतमंद इंसाननि कॾहिं बि सिंध धार करणु कॾहिं बि न ॾींदा, चाहे कुझु बि थी वञे। एजुकेशन आहे त असां अञा अॻिते वधी सघूं था, तब्दीली आणे सघूं था। असांजे ॿारनि में तमामु घणी अवेयरनेस अचे थी ऐं असां वटि अॼु असांखे ख़बर पई आहे त असांजे ॿारनि में एतिरो टैलेंट आहे, पर बदकिस्मती सां असां वटि एतिरा अहिड़ा प्रोग्राम नथा थियनि। कंदरा एक क़दीम शहर आहे, तमामु पुराणो शहर आहे, हुनखे हिन सिंध टीवी जो उजागर कयो अथई ऐं तमामु सुठा प्रोग्राम असांजे हिन इलाइक़े में सुठा स्टूडेंट सुठी ज़हनतार आहिनि। सकाफ़ती तकरीर मुक़ाबले में पोज़ीशन हासिल कंदड़ ॿारनि ऐं शख़्सियतुनि खे सिंध टीवी नेटवर्क सखर जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी एवार्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना। तकरीब में शामिल कंदरा जे शागिर्दनि ऐं रहवासनि इहो अज़म कयो त उहे सकाफ़ती ॾींहुं सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मल्हाईंदा ऐं सिंध जी वहदत त्योहार कंहिं बि रीति बर्दाश्त न कंदा। कैमरामैन आगा शोएब पठान, जावेद गुन्यो ऐं साथी रिपोर्टर मोहम्मद राजपर सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध टीवी न्यूज़ कंदरा।